इतने अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो वॉइस ऑफ अमेरिका खे इंटरव्यू। पाकिस्तान जी मैशत हिन वक़्तु तबाह थी चुकी है। इमरान ख़ान जो वधीक चवणो त पाकिस्तान तारीख़ के बदतरीन मुआशी ऐं सियासी बहरान में गुज़री रहियो आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो वधीक चवणो हो त चूंडियल हुकूमत वटि ज़िम्मेवारी सां गॾु अख़्तियार भी हुजण घुरिजनि। वॾनि चोरनि जी हिमायत जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा ऐं असां विच में मसला पैदा थिया। जनरल रिटायर्ड बाजवा चाहींदो हो त असां करप्शन कंदड़नि खे माफ़ करे चोरनि सां गॾु कमु कयूं। जनरल रिटायर्ड बाजवा जा शहबाज शरीफ सां वेझा लगापा हुआ। इमरान ख़ान जो वधीक चवणो त इलेक्शन कमीशन जी साख मुकम्मल तौर तबाह थी वई आहे। मौजूदा सूरत हाल में शफ़ाफ चूंडूं थियण मुमकिन नाहिन। सिंध में मकानी चूंडनि खे सियासी जमायतनि रद्द करे छॾियो आहे।